नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, सिंध हुकूमत फ़ौती कोटा तहत 367 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि फ़ौती कोटा ते अमल दरामद बाबति इजलास थियो आहे। फ़ौती कोटा तहत 2019 खां हिन वक़्त ताईं 6213 नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। चीफ सेक्रेटरी जो चवणु आहे इहो। सिहत खाते में 66, ज़राअत खाते में 9 ऐं औक़ाफ़ खाते में 9 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां नजीब नाइच खां। जी नजीब, आगाह कजो। जी बिल्कुल, चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि फ़ौती कोटा बाबति इजलास थियो आहे। इजलास में लाॻापियल खातनि जा सेक्रेटरी जेके आहिनि उहे शरीक थिया आहिनि। फ़ौती कोटा तहत 2009 खां हींअर ताईं 6213 नौकरियूं जेको आहिनि ॾिनियूं वयूं आहिनि। चीफ सेक्रेटरी सिंध जो इहो चवणु आहे। उनखां अलावा इजलास में फ़ौती कोटा तहत हाणे वधीक 367 नौकरियूं ॾियण जी मंज़ूरी पे ॾिनी वई, जंहिंमें सिहत जूं 66, ज़राअत खाते जूं 9, औक़ाफ़ खाते जूं 9, उनखां अलावा कॉलेज एजुकेशन में 9, एक्साइज़ खाते में 3, खुराक खाते में 4 नौकरियूं ॾियण जो जेको आहे फ़ैसिलो कयो वियो। फॉरेस्ट खाते में 6, आबाशी वारे खाते में जेको आहे 24, स्कूल एजुकेशन खाते में 162, बल्दियात खाते में जेको आहे 46, उनखां अलावा पॉपुलेशन वारे खाते में 9 नौकरियूं जेको आहे ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। चीफ सेक्रेटरी सिंध ते हिदायत कई त फौरी तौर जिन्हनि जेको आहे मुलाज़िमनि खे जारी कया विया आहिनि, उन्हनि खे पघारूं बि जारी कयूं वञनि ऐं उहे पंहिंजूं ड्यूटियूं जेको आहे शुरू कनि। चीफ सेक्रेटरी सिंध पारां DRC जा पियल केस जेको आहे फौरी तौर तलब कया विया आहिनि ऐं हिदायत कई वई आहे त जेके बि सन कोटा जा केस रहियल आहिनि उन्हनि जा जेकी उन्हनि जी कागज़ी कार्रवाई आहे फौरी तौर कंप्लीट करे उहे केस बि उमाणिया वञनि थी। महिरबानी अव्हांजी आगाह करण लाइ।